अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम स्पोर्ट्स बॉक्स में भलीकार मां आहियां राय बपड़। नाज़रीन, रांदियुनि जे हवाले सां त पूरी दुनिया जे अंदरि जहिड़े नमूने सरगर्मियूं जारी आहिनि ऐं हर हफ़्ते पाण तव्हांखे जेके आहिनि सो मुख़्तलिफ़ अंदाज़ सां मुख़्तलिफ़ एंगल सां जिथे जिथे बि दुनिया जे अंदरि जेके आहिनि सो रांदियूं थियनि थियूं पियूं उन्हनि ते असां तव्हांखे अवेयर कंदा आहियूं। ऐं ख़ासि तौर ते हिन वक़्तु असां पंहिंजे प्रोग्राम स्पोर्ट्स बॉक्स में जीअं त पूरी सिंध मंझां ऐं जिथे जिथे सिंधी ॻाल्हाई थी वञे उतां दोस्तनि जेको असां सां कॉन्टेक्ट कयो आहे, जेको राब्तो कयो आहे ऐं असांजे प्रोग्राम खे साराहियो अथऊं त असुलु जेको आहे सो सिंध जे सॼे सारे जेके माना ग्राउंडनि ते असांजे वटि जेके आहिनि सो टूर्नामेंट्स थियनि थियूं पियूं ऐं जेको कुझु माना रांदीगरनि खे पसे पर्दा रखियो वियो आहे ॿी मीडिया खां, उन ते जेको आहे सो सिंध TV न्यूज़ जो जेको माना हिकिड़ो पंहिंजे नमूने हिकिड़ो अंदाज़ आहे, स्टाइल आहे या सिंध जो हिकिड़ो मालिकी वारो सुवालु आहे, उहो रांदीगरनि जे हवाले सां बि भरपूर किरदारु अदा पियो कयो। मां उन्हनि दोस्तनि जो थोराइतो आहियां जिन ख़ासि तौर ते राब्तो करे ऐं कॉन्टेक्ट करे ऐं असांजे जेको आहे सो प्रोग्राम खे साराहियो ऐं सिंध जे हवाले सां जेके बि टूर्नामेंट्स थियनि थियूं पियूं उन्हनि जे हवाले सां असांजी रिपोर्टुनि जी तारीफ़ कई। उनखां पोइ नाज़रीन, जॾहिं पाण ॾिसूं था पिया सिंध जे सिनेरियो में बि अॼु असां पंहिंजे हिन प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर इन खां अॻु मां तव्हांखे कुझु ॿुधाईंदो हलां त ॾखिण अफ्रीका जे हवाले सां पाकिस्तान जेको माना नज़र पए आयो त काफ़ी ॻच अरसे खां पोइ ओॾां जेको आहे सो दौरो कयो आहे ऐं उन दौरे जे लाइ जेको आहे सो मिसबाह उल हक़ खे कैप्टन साॻियो बरक़रार रखियो वियो आहे, ख़ासि तौर ते वनडे इंटरनेशनल जे हवाले सां ऐं टेस्ट जे हवाले सां। उनखां पोइ पाण ॾिसूं था पिया त हलंदे हलंदे हिकिड़ो सिनेरियो जेको जुड़ी पियो भारत जे अंदरि जहिड़े नमूने रांदियूं पई थियूं ऐं उते इंज़माम उल हक़ खे उन्हनि जो बैटिंग जेको आहे सो कोच त जे न चइजे पर उन्हनि जे हवाले सां हिकिड़ो मददगार कोच जो जेको आहे मुक़ररु कयो वियो हो। इंज़माम उल हक़ शुरू वारनि ॾिहाड़नि मंझि इहा ॻाल्हि कई हुई त पाकिस्तानी जेके बैट्समैन आहिनि उन्हनि खे जेका मुकमिल चइजे जेका टेक्निकली तौरु जेके फॉल्ट आहिनि उन्हनि में उहे अञा ताईं बरक़रार आहिनि ऐं उन्हनि खे मुकमिल जेके बैट्समैन आहिनि उहा टेक्निक आहे ई कोन उन बैट्समैननि जंहिंजे करे उन्हनि खे जेको आहे सो सिखण जे लाइ तमामु घणो वक़्तु लॻंदो। पर जीअं भारत जो दौरो जेको आहे सो पूरो थियो ऐं पाकिस्तान जी तमामु घणी बहितरीनु उते परफॉर्मेंस रही, उनखां पोइ इंज़माम उल हक़ साहब जन जो इहो चवणु आहे त ख़बर न आहे अलाए छो ॾखिण अफ्रीका वारे दौरे जे लाइ जेको आहे सो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तरफ़ां खेनि जेको आहे सो राब्तो कोन कयो वियो आहे, मदू कोन कयो वियो आहे ऐं उन दौरे में जेको आहे सो कोन मोकिलियो वियो आहे। उन ते बहरहाल हुनखे हिकिड़ा क्वेश्चन मार्क ज़रूरु आहिनि। पर इन खां अॻु न रुॻो इहो जेको आहे सो ॾखिण अफ्रीका जे अंदरि हिकिड़ा मैदान चेंज आहिनि, रांदीगर चेंज आहिनि, बॉलर चेंज आहिनि, मौसम चेंज आहे, पर उन सां गॾोगॾु उतां जेको माना हिन वक़्तु पाण ॾिसूं था पिया तोड़े जो माना गुज़िरियल राति न्यूज़ीलैंड जी टीम हथां ॾखिण अफ्रीका खे शिकस्त बि आई, पर पोइ बि हिन वक़्तु पाकिस्तान ऐं हुन टीम जे विच में जेको आहे सो बहरहाल फ़र्क़ु तमामु घणो आहे, छो त होॾां पाण खे नज़र पियो अचे आमला ऐं जेको आहे सो क्रिस गेल्स त उहे माना तमामु घणो मथां ई ते बीठा आहिनि, पर पाकिस्तान खे उन्हनि विकेटुनि ते जहिड़े नमूने उहे ट्रैक ठहियल आहिनि, बाउंसी विकेटूं आहिनि, बाल तमामु उते क्विक ईंदो आहे, हल्को फुल्को जेको आहे सो मौसम बि हितां खां जेको आहे सो तब्दील आहे। न रुॻो इहे जेके आहिनि सो तब्दीलियूं आहिनि ऐं ॾुखियाऊं आहिनि पाकिस्तानी टीम जे हवाले सां, पर इन सां गॾोगॾु ॿियूं तब्दीलियूं इहे बि आहिनि त पाकिस्तान जा जेके रांदीगर आहिनि उहे इंतिहाई जफ़ाकशी सां अहिड़ियुनि विकेटुनि ते हमेशह नाकाम थींदा रहिया आहिनि। पर नाज़रीन, जीअं त मूं सवेरे ॻाल्हि कई त अॼोको असांजो जेको प्रोग्राम हूंदो उहो सिंध जे सिनेरियो में ख़ासि तौर ते हूंदो, उन हवाले सां पाण गुज़िरियल प्रोग्राम में बि ॻाल्हि ॿोल कई हुईसीं त सेवण जे अंदरि जेका लाल शाहबाज़ कलंदर टूर्नामेंट जारी आहे उन मंझि हज़ारे न बल्कि लखे रुपया जेके आहिनि सो सीड़ाया विया आहिनि ऐं पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे सो टूर्नामेंट जारी आहे। 2 नवंबर ते उन्हनि जो फाइनल थियणो आहे जंहिंमें 3 जे लॻभॻि बलोचिस्तान ऐं सिंध जी टीमुनि उते शिरकत कई हुई ऐं जंहिंमें हज़ारे जेके आहिनि सो रांदीगरनि खे इनाम बि ॾिना विया आहिनि ऐं वॾी ॻाल्हि इहा त 219 रन्सूं बि उते हिकिड़े रांदीगर ठाहियूं आहिनि जंहिंखे पिणु इनाम ॾिनो वियो आहे ऐं 3 सेंचुरियूं लाॻीतो जीअं सईद अनवर जेको आहे शारजा जे मैदान ते लाॻीतो 3 सेंचुरियूं हयूं या जेको आहे सो हींअर जीअं रांदीगर जमशेद हयूं 3 सेंचुरियूं, उन हवाले सां साॻियो ई सिनेरियो जुड़ियल आहे सेवण जे अंदरि। पाण ॻाल्हि ॿोल था कयूं मुख्य जेको उतां जो जेको ऑर्गेनाइज़र आहे हिन टूर्नामेंट जो कलंदर लाल शाहबाज़ जो साईं जेको आहे सरदार फारूक सोलंकी साहब जन सां। फारूक साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राय साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू सर। सभ खां पहिरियों त तव्हांखे मुबारकूं, हीउ तव्हांजो टूर्नामेंट हले पियो, हेॾा लखे रुपया उते सीड़ाया विया आहिनि, उनखां पोइ वरी इहे बि ख़बरूं पियूं अचनि त 3 सेंचुरियूं बि लॻायूं पिया रांदीगर ऐं जेको आहे 219 रन्सूं बि हिकिड़े रांदीगर लॻायूं आहिनि। हिन वक़्तु ओवरऑल कंडीशन छा आहे, फाइनल जे हवाले सां केतिरी तयारी आहे, केतिरो क्राउड अचे थो, सॼो सारो सिनेरियो उते ॿुधाइजो। साईं, मां कंदो हलां त जेको सेमीफाइनल अब्दुल्ला शाह क्रिकेट अकेडमी ऐं शाहीन क्रिकेट अकेडमी जे दरमियान जेको खेॾियो वियो हिकिड़ो गुड साइन आहे जो हींअर सेवण तालुके में क्रिकेट अकेडमियूं कम पियूं कनि जेके प्लेयर्स खे माना
सामान बि वठी ॾियनि पिया ऐं उन्हनि जो प्लेयरनि जा तव्हांखे ख़बर आहे त न ख़राबु बाबा हीअ असांखे हीअ बैट न खपे असांखे उहो बैट वठी ॾियो असां सिर्फ़ु इहो था चयूं असांखे पैसनि जी परवाह कोन्हे असां चऊं था सिंधी क्रिकेटर अॻिते अचनि हाणे 3 सेंचुरियूं सेवण में सारनि भुटे 3 सेंचुरियूं ठाहे हिकिड़ी तारीख़ ठाहे छॾी हुनजी 21 साल उमिरि आहे 21 सालनि जी उमिरि में हुन 28 सेंचुरियूं ऐं 50 50 आयूं आहिनि ऐं उन खां अलावा दादू में रीजन जे तरफ़ां खेॾंदे हुन जेको आहे बदिन जे ख़िलाफ़ बि टफ विकेट ते डबल 100 ठाहियो ऐं पाकिस्तान नेशनल अकेडमी में हू ख़ाली उते पंहिंजी बैटिंग जा ट्रायल्स ॾेई वापसि मोटी आयो ऐं हुन खां अलावा ऐं इहो ॻाल्हाईंदो रहां त हक़नवाज़ सोलंकी हिते हिन टूर्नामेंट में 94 बॉलनि में 219 रन्सनि जी शानदार इनिंग खेॾी उन खां पोइ वरी असांजो ॿियो सिंध जो हिकिड़ो ॿियो प्लेयर हो मंसूर अली उर्फ़ विक्टोरी हुनखे सॾींदा आहिनि जंहिं असांजे ख़िलाफ़ु फ़क़ति 33 बॉलनि में एकेडमी जी टीम जे ख़िलाफ़ हुन 100 रन्सूं कयूं इहो असांजे सिंध जो टैलेंट आहे इन जे लाइ इहो चवंदुसि त आऊं सिधो सचो माण्हू आहियां पाकिस्तानियूं पाकिस्तान सां प्यारु कंदड़ियूं पाकिस्तान सां असांखे लव आहे पाकिस्तान असांजी सुञाणप आहे पाकिस्तान असांजी रिकग्नाइज़ेशन आहे पर ईअं न थियणु घुरिजे त 7 पंजाबी 4 पठान बन गई टीम पाकिस्तान इहो कॉन्सेप्ट खुदारा ख़तमु कनि सिंध जे प्लेयरनि खे इन अज़ाब मां कढनि ऐं अचे चेक अचे कनि अचे परफॉर्मेंस अचे ॾिसनि कंसंट्रेट अचे कनि त ॾिसनि त बाबा कंहिंजी परफॉर्मेंस में केतिरी जॻह क्रेडिबिलिटी आहे केरु केतिरो परफॉर्मेंस कहिड़े नमूने सां लगातार कंसेक्टिवली करे पियो अचे रहीम अबड़े जहिड़ा प्लेयर ज़ाया थी विया हलिया ज़मीर चने जहिड़ा प्लेयर ज़ाया थी विया हलिया फारूक साहब गुलाम यासिन जहिड़ा प्लेयर ज़ाया थी विया अचे ॾिसनि अचे प्लेयरनि खे टूर्नामेंट जो 2 फरवरी ते फाइनल खेॾियो वेंदो हज़ारे रुपयनि जा प्राइज़ आहिनि हाणे उन ॾींहुं बि सेमीफाइनल में सेंचुरी ते 30,000 रुपया मंसूर खे मिलिया हुनजी ज़बरदस्त रांदि ते हुनखे एप्रिसिएशन जेका मिली जेका हुन क्लास जी रांदि खेॾी सारनि भुटे जेके 3 लगातार सेंचुरियूं हुनखे 15,000 रुपया जेके थे उते जेके क्रिकेट जा शौक़ीन आहे 15,000 रुपया क्रिकेट जे शौक़ीन ॾिना ऐं इदारो पंहिंजे तरफ़ां हुनखे जेको आहे 15,000 रुपया इदारो हुनखे ॾींदो हाणे ख़बर सिर्फ़ु असां इहा ई कोशिशि पिया वठूं त जेको सिंध जो टैलेंट आहे सिंध जो जेको एमर्जिंग जेको नौजवान आहे जेको चए थो आई वांट टू डू समथिंग but the government should have to bring me opportunity if a government not giving me opportunity I can't do nothing government मौक़ो न ॾींदी हो कुझु वीचारो न करे सघंदो लाहौर जे एकेडमी मां चकर हणी मोटींदो इहो कहिड़ो न वीचारे खे फ़ाइदो मिलियो उहो त हार्ट ब्रोकन थींदो हुनखे अपॉर्चुनिटी मिले खेॾण जी हुनखे खेॾाए वञे हुनखे ट्रायल्स में फारूक साहब तव्हांजे मां ॻाल्हि खे कटियां पियो पर हाणे जेकॾहिं पाण ॾिसूं था पिया त पूरी सिंध जे अंदरि इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे हुन माण्हुनि जे दिमाग़ में इहो वेठल आहे त सिंधी रांदीगरनि खे मथे कोन थो आंदो वञे पर हिकिड़ी साईं क्वेश्चन खे मुंहिंजे कंप्लीट ॿुधो त हिकिड़ी रिक्वेस्ट तव्हां खां बि कबी लखे रुपया सीड़ाए करे तव्हां हिते टूर्नामेंट करायो था त सिंध जे हवाले सां सिंध जे रांदीगरनि जे हवाले सां उन्हनि जे बहितरीन जेको आहे मुस्तक़बिल जे हवाले सां जाखोड़ी किरदारु तव्हां छो था अॻिते छो कोन था अचो पिया उहो किरदारु अदा छो था कयो पिया जेकॾहिं पाण तव्हां डिमांड कंहिंखां था कयो पिया त जेकॾहिं 4 पंजाबी 4 बलोच जेको आहे बलोच त कोई क़ौमी टीम में शामिल कोन थियो आहे त 7 पंजाबी 4 पठान बन गई टीम पाकिस्तानी ये न कने सॼे पाकिस्तान मां छोकिरा खणनि सिंध पाकिस्तान जो लाज़िम हिसो आहे सिंधियुनि खे डेलिबरेटली पोइ हिते न कंदा इहो थो चवां पर साईं उन महाद ते जेसीं ताईं तव्हां जहिड़ा माण्हू कोन ईंदा रुगो माना लोकल लेवल ते हिकिड़ा 30 टीमूं तव्हां घुरायो था उते एतिरा ख़र्च कयो था तव्हां लोकल नमूने सां सॼनि जेके पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ जेको आहे ख़ासि तौर ते सिंध जे ज़िलनि में रांदीगर ऐं अहिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो किरदारु अदा कंदड़ अहिड़ा शाहूकार क़िस्म जा असांजा जेके प्लेयर आहिनि जेके डबल 100 हणनि था वेठा 3 सेंचुरीज़ कंटिन्यू लॻाइनि था अहिड़ी हिकु टीम ठाहे करे छो कोन था तव्हां चैलेंज जे मैदान में छो कोन था अचो पिया सही बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधायां हाणे मूंखे एकेडमी जेका असां खोलींदे 4-5 साल थी विया आहिनि मां क्रिकेट में मां पहिरीं जेको आहे सो पॉलिटिक्स में मां अञा ताईं सियासत में आहियां मां 2 चकर नाज़िम बि 7 जो रहियो आहे तालके 7 जी नाज़िमशिप ते मां कॉन्टेस्ट कयो पोइ अनफॉर्चुनेटली मां हाराए वियसि हलियो मां क्रिकेट मां स्पोर्ट्स में न आहियां ताईं क्रिकेट पाण बि खेॾां थो मां क्रिकेट में वापसी कई मुंहिंजा सियासत सां गॾु क्रिकेट बि हुजे छो त असांजे सिंध में हेल्दी इन्वायरमेंट हुजे वर्स्ट एक्टिविटीज़ ते वेंदा त इहो सिंध जे लाइ नुक़सानु आहे सुठो कोन थो लॻे असां पढ़ियल लिखियल आहियूं या रिस्पॉन्सिबिलिटी पंहिंजे शोल्डरनि ते खणूं हिन सिंधी नौजवाननि खे जेको आहे स्पोर्ट्स एक्टिविटीज़ में असां राग़िब कयूं त जीअं स्पोर्ट्स में अचनि हाणे असां आया आहियूं हाणे असां पंहिंजे हक़ जे लाइ मथे ईंदासीं मथे ॻाल्हाईंदासीं असांखे अलाह साईं इल्मु अक़ुलु ॾिनो इंटेलेक्चुअल क्लास जा माण्हू आहियूं असां छो न ॻाल्हाईंदासीं पंहिंजे हक़
जे लाइ असां ॻाल्हाईंदासीं। असां भली अची वेहनि, असां पंहिंजा फाइल खणींदासीं, हुन फाइलनि में सिंधी क्रिकेटनि जी परफॉर्मेंस हूंदी। उहे बि पाकिस्तानी आहिनि, असां कोन था चऊं त असां ख़ाली सिंधी, वी आर पाकिस्तानी, वी हैव लॉट ऑफ लव, लॉट ऑफ प्रिविलेज, वी आर फील प्रिविलेज, वी आर पाकिस्तानी। अच्छा त हाणे माना ख़ासि तौर ते सिंध जे अंदरि इन सिनेरियो खां पोइ इन ॻाल्हि ते पक रखिजे ऐं मज़बूती सां तव्हां ॻाल्हि ऑन द रिकॉर्ड कयो था त हींअर तव्हां न रुॻो माना सेवण जे अंदरि हिकिड़ा 30 टीमूं बलोचिस्तान ऐं सिंध जूं घुराए करे रुॻो टूर्नामेंट्स ई न कराईंदा, बल्कि माना सिंध जे रांदीगरनि जे हवाले सां जाखोड़ी किरदारु अदा कंदा? बिल्कुलु, उनजे लाइ मां मेंटली तयारु आहियां, मां फिज़िकली तयारु आहियां। असां तयारु आहियूं इन पंहिंजे सिंध जे प्लेयरनि जे राइट जे लाइ, ऐं सिंध जे प्लेयरनि खे राइट कोन थो ॾिनो वञे। हाणे जेके वञनि पिया, मूंखे सम्झ में नथो अचे त उते इम्पोर्टेंट हाणे साउथ अफ्रीका जो जीअं तव्हां ॻाल्हायो त बोंगसी ट्रैक आहे, बाक़ी बोंगसी ट्रैक ते सभई ई वेंदा आहिनि। ऑस्ट्रेलिया में पर्थ में ॿाहिरि ते ऑल आउट थिया, केॾी क्रीम टीम उन टाइम में, ज़हीर अब्बास जहिड़ो, जावेद मियादाद जहिड़ो, वसीम हसन राजा, इमरान खान, मोहसिन हसन खान, मुदस्सिर नज़र, पाकिस्तान ॿाहिरि ते पर्थ में आउट थी वियो। आफ्ताब बलोच हिकिड़ी इनिंग खेलियो, उन खां पोइ आफ्ताब बलोच वेस्ट इंडीज़ जे ख़िलाफ़ लाहौर में हिकिड़ी इनिंग खेलियो जंहिंमें हुन 60-65 रन्सूं कयूं। उन खां पोइ स्क्रीन ते कोन्हे आफ्ताब बलोच छो ॾोह त कोन कयो न, इन रांदीगर कराची सां हुनजो वास्तो सिंधी खिलाड़ी हो, और ॾोह त कोन कयो न। सिंधी प्लेयर आमिर सोहेल, गुलाम यासीन खे पाकिस्तान टीम में जेको सिलेक्ट पियो थिए हुनखे टीम मां कढी छॾी, छो? हुन ॾोह त हो सिंधी हो। इहो कहिड़ो तरीक़ो आहे? आमिर सोहेल पंहिंजो पाण खे मेंटली पहिरीं मेंटली तौर ते पाण खे पहिरीं प्रिपेयर करे। सर मुख़्तसिरन ॿुधाए ॾियो त हींअर जेका तव्हांजी कलंदर लाल शहबाज़ टूर्नामेंट आहे हुनजो फाइनल कॾहिं आहे? हिनजो सही फाइनल जेको आहे 2 फरवरी हिन ते सैटरडे ते खेॾियो वेंदो, जंहिंजो महिमान ख़ासि सिंध जो फाइनेंस मिनिस्टर साईं मुराद अली शाह आहे। ऐं हुनखे असां चवंदासीं त असांजी सिंध बैंक जी जेका असां हिकिड़ी टीम ठाही वञे, सिंध बैंक जी टीम ठाहे, जीअं हुन में जेके बि सिंध जा क्रिकेटर जेके सुठा रांदीगर आहिनि पंहिंजी परफॉर्मेंस ते हुन में अचनि, त जीअं डोमेस्टिक लेवल ते, क़ौमी लेवल ते असांजा ई नौजवान रांदीगर जेके पंहिंजे जेको आहे सो सिंध खे रिप्रेज़ेंटेट करे सघनि। साईं मुराद अली शाह खे असां इहो ई चवंदासीं, सिंध बैंक ठाही आहे, तव्हां ऑफिसरनि जे लाइ, ब्यूरोक्रेट्स जे उन्हनि जे पेटनि खे भरण जे लाइ ठाही अथव। हीअ सिंध जे मुस्तक़बिल जे लाइ ठाहियो। सिंध जे मुस्तक़बिल जा 20-25 रांदीगर जेके हुन में सिंधी अची था वञनि, त उहे पंहिंजी परफॉर्मेंस ते हर को खेॾंदो, हर को पंहिंजी परफॉर्मेंस पेश कंदो। सिंध बैंक जी टीम जी इंतिहाई शदीद ज़रूरत आहे। वॾी महिरबानी सरदार फारूक सोलंकी साहब, तव्हां असांखे सेवण वञा टाइम ॾिनो ऐं इंतिहाई जेको आहे सो काराइती मालूमात असांजे नाज़रीन सां शेयर कई। आफ्ताब बलोच जो बि नालो खयों त उहो तमामु घणो अॻु खेॾियो हो, ऐं आमिर सोहेल जे हवाले सां बि ॻाल्हियूं कयूं त ग़ुलाम यासीन जंहिंजो तालुक़ु शिकारपुर सां, उनखे आमिर सोहेल जहिड़े टाइम पाण सिलेक्टर हो, उन टाइम लाहौर खां उनखे वापसि करे छॾियो हुयऊं। ऐं वॾी ॻाल्हि इहा त उन ग़ुलाम यासीन शिकारपुर मंझि पहिरियों भेरो जेके हुयूं सो 100 अंडर 19 में जेके मुंहिंजे ख़्याल में उन लॻाया हुया शिकारपुर में खैरपुर जे ख़िलाफ़ खेॾंदे के 3 रोज़ा उहा मैच हुई। शिकारपुर जेको आहे सो स्टेडियम रानी बाग जिते खेॾी वई, जंहिंमें उन 2 सेंचुरियूं जेके आहिनि सो लाॻीतो हयूं हुयूं। बहरहाल नाज़रीन, सिंध जे सिनेरियो जे हवाले सां, ख़ासि तौर ते रांदियुनि जे हवाले सां अहिड़े क़िस्म जो सिनेरियो आहे त असांजा जेके रांदीगर आहिनि 100 लॻाइनि पिया, 3 सेंचुरीज़ जेके आहिनि सो सांदे कंटिन्यू जेके आहिनि सो लॻाइनि पिया। सेवण जे अंदरि जेका हीअ टूर्नामेंट जारी आहे उन में रिकॉर्ड पिया ठहनि, ऐं असांजा रांदीगर जेके आहिनि सो 27, 28 सेंचुरियूं जेके आहिनि सो माना उहे लॻाए चुका आहिनि। पर इन सां गॾोगॾु हिकिड़ी ॻाल्हि जेको असांजे गुज़िरियल प्रोग्राम में बि हो, पूरी सिंध जंहिंखे जेको आहे सो उस्ताद जे नाले सां सॾे थी, उस्ताद अहमद रज़ा जेके आहिनि सो 197 सेंचुरियूं स्कोर करे चुको आहे, 197। पर ज़हीर अब्बास 100 सिर्फ़ु जेको आहे सेंचुरियूं लॻायूं हुयूं। पर हिन जेको आहे सो डोमेस्टिक क्रिकेट में, ख़ासि तौर ते डोमेस्टिक क्रिकेट खां जेका परे वारी क्रिकेट आहे, ऐं अहिड़े लोकल टूर्नामेंट्स में 197 जेके आहिनि सो सेंचुरियूं लॻायूं आहिनि। इन खां पोइ पाण ॾिसूं था पिया त अहिड़े क़िस्म जा किरदार, अहिड़े क़िस्म जा रांदीगर जेके आहिनि सो पंहिंजी सिंध में मौजूदु आहिनि, पर का वाहुर कोन आहे। वाहुर छो कोन आहे? ऐं इन खां पोइ हिन वक़्तु लाड़काणे जे अंदरि जेको रीजन ठहियो आहे, उन रीजन जे हवाले सां उते ॾिसूं था पिया जेका इलेक्शन पई थिए, त उते हिन वक़्तु कहिड़ो सिनेरियो जुड़े पियो, ऐं उते जेको आहे सो इलेक्शन में केरु पियो अचे, ऐं लाड़काणे रांदीगरनि खे अॻिते हथी वठाइण जे लाइ केरु मददगार साबित थींदो। पर वञिजो केॾांहुं न, पाण इन मौज़ू ते, इन टॉपिक ते ॻाल्हायूं था पिया हिकिड़ी मुख़्तसिर साई खां पोइ।
वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सिलसिले खे उतां ई अॻिते था वधायूं जिते पाण छॾियो होसीं। सवेरे पाण ॻाल्हि ॿोल कईसीं सेवण जे हवाले सां ऐं सेवण खां पोइ हिन वक़्तु डायरेक्ट हलूं था पाण लाड़काणे रीजन में जंहिंखे जेको आहे सो माना 65 सालनि खां पोइ लाड़काणे जे अंदरि जेका क्रिकेट ऐं स्टेडियम हिकिड़ो ठहियो आहे उहे हिकिड़ियूं जुदा ॻाल्हियूं आहिनि। पर लाड़काणे जे अंदरि जेको रीजन पियो ठहे उन में रफ़ीक बुगियो साहब खे पहिरें ॾाके ते जेको पाण ॾिठोसीं त सॼो सारो उनखे मुक़ररु कयो वियो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे तरफ़ां उनजे चेयरमैन जे तरफ़ां। हिन वक़्तु उते कंडीशन छा आहे लाड़काणे रीजन में जेके मैनेजर जा फ़राइज़ सर अंजाम पिया ॾियनि। आगा जावेद साहब पाण बहितरीन क्रिकेटर आहिनि। सखर जे अंदरि ख़ासि तौर ते काफ़ी सारियूं टूर्नामेंट्स जेके आहिनि सो उन्हनि मुनक़िद करायूं आहिनि हिन वक़्तु लाड़काणे सां पाण रिलेटेड थी विया आहिनि। अचो त पाण नाज़रीन ॻाल्हि ॿोल कयूं आगा जावेद सां। आगा जावेद अस्सलाम वालेकुम। सलाम भाउ। आगा भलीकार मां तव्हांखे कंदुसि लाड़काणे जे अंदरि जेको रीजन थियो ऐं उनखां पोइ पाण जेको ॾिसंदा आयासीं त हैदराबाद हिकिड़ो ई रीजन हो जिते रांदीगरनि खे राइट्स कोन पिया मिलनि। पर हिते लाड़काणे रीजन थियण खां पोइ हिन वक़्तु लाड़काणो पहिरीं इलेक्शन तरफ़ वधी रहियो आहे। इनखे कीअं पिया ॾिसो ऐं लाड़काणे जे अंदरि रीजन ते हिन वक़्तु सदारत जे लाइ केरु उम्मीदवार आहे? साईं सभिनी खां पहिरां त मां तव्हां सभिनी पंहिंजो सिंध टीवी ऐं जेका ॾिसंदड़ क्रिकेटरनि ऐं दोस्तनि उन्हनि खे इहो मां मुबारक ॾींदुमि त इहो बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त पहिरां असां वटि छड़ो हैदराबाद रीजन हुयो ऐं अल्हम्दुलिल्लाह ऐं आख़िरकार लाड़काणो रीजन पंहिंजे हिकिड़े नाले सां ऐं पंहिंजी हिकिड़े रेपुटेशन सां साम्हूं आयो आहे। ऐं उनजी पहिरीं इलेक्शन हाणे 30 जेकी आहे जनवरी ते लाड़काणे में थिए पई, जंहिंजे करे 2 ॾींहं पहिरां असांजी गैदरिंग हुई। सभिनी जेका बि डिस्ट्रिक्ट जा नुमाइंदा हुयासीं उन्हनि जी पंहिंजो लाड़काणे में असांजो उस्ताद सुलेमान मीरानी आहे तमामु हिकिड़ो मोतबर शख़्स आहे। उन वटि उनजे घर हुई, उन सभिनी जे मानी बि रखी ऐं हिकिड़ी गेट टुगेदर रखी जंहिंमें असां मुतफ़िक़ा तौर ते फॉर द बेटरमेंट ऑफ क्रिकेट मतिलबु क्रिकेट जी प्रमोशन जे लाइ रफ़ीक अहमद बुगियो साहब खे असां एज़ अ प्रेसिडेंट उनखे आणियूं पिया हिते। अच्छा, रफ़ीक अहमद बुगियो खे त तव्हां हाणे केतिरा ज़िला शामिल आहिनि लाड़काणे रीजन में? इहो साईं तक़रीबन 6 ज़िला आहिनि जंहिंमें सखर, लाड़काणो, खैरपुर, शिकारपुर, जैकाबाद ऐं दादू। सो उनमें इन हवाले सां बेसिकली छा हुयो त इहे प्रॉब्लम तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं थींदी आहे रीजन नओं ठहे या पुराणो हुजे, जॾहिं इलेक्शन ईंदी आहे त हर को चवंदो आहे त असां हिक ॿिए खे जेको आहे न क्रॉस करे ऐं मथां हाणे पंहिंजा माण्हू आंदा वञनि ताकी जेको आहे न उनजा फ़ाइदा वरिता वञनि। त इहा मां तव्हांखे ज़रूरु ख़ुशख़बरी ॾींदुमि त इन में अगरि असां जीअं खोड़ दोस्त मूंखे पिया नालो अॻिते करनि, मुंहिंजी बि विल हुई त मां प्रेसिडेंट जे उहिदे ते अची करे पंहिंजे मतिलबु ख़िदमत दोस्तनि जे हवाले कजे ऐं क्रिकेट में जेकी कमियूं पेशियूं पोयूं इन्हनि काफ़ी अरसे खां इंटीरियर सिंध में उहे रहियूं आहिनि ऐं उन्हनि जे लाइ आवाज़ु खणण वारो को सुइटेबल माण्हू मथे अची न सघियो आहे। त लेकिन जॾहिं इन शइ खे ॾिठोसीं ऐं रफ़ीक अहमद बुगियो साहब सां मुलाक़ात थी, दोस्तनि में बि सलाह बीठी, त पोइ इन शइ खे मां मुतफ़िक़ा तौर ते पाण खे पोइ हिते कयमि इन करे त जीअं असांजी रीजन में जेकी बि बॉडी अचे उहा हिकिड़ी मुतफ़िक़ा हुजे ऐं क्रिकेट जी बेटरमेंट लाइ कमु करे। क्रिकेट जी बेटरमेंट जे लाइ उहा बॉडी अचे ऐं उहा कमु करे। जॾहिं पाण ॾिसूं था लाड़काणे रीजन में ही शयूं त अचियूं पर जन खे हिन वक़्त ताईं प्लेइंग राइट्स न मिलिया आहिनि। ख़ासि तौर ते पाण ॾिसूं था कंदकोट जे रांदीगरनि सां तव्हां पाण खेॾिया आहियो, मां खेॾियो आहियां ऐं पंहिंजो सॼो सारो उत्तर जेको आहे सो उन खे ॾिसे थो। न रुॻो माना हुते रांदीगर बहितरीन रहिया आहिनि पर हिकिड़ो जेकॾहिं ॾिठो वञे त उन में कुझु रांदीगर अहिड़ा बि हुआ जीअं सफ़दर जो नालो पाण वठी सघूं था पिया त हू क़ौमी टीम में खेॾण जहिड़ो आहे। हाणे उन टीम खे हिन वक़्त ताईं अॼु 2013 पियो हले पियो, हुननि खे प्लेइंग राइट कोन्हनि खे। रीजन जी मीटिंग जेका तव्हांजी थी आहे हिन जेको आहे रफ़ीक बुगियो साहब खे वरी ॿीहर जेको आहे सो हुनखे चूंडण जे हवाले सां, छा उन मीटिंग में अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि त जिन खे प्लेइंग राइट न आहिनि जन ज़िलनि खे उन्हनि खे शामिलु कयो वेंदो ऐं उन्हनि खे प्लेइंग राइट ॾिना वेंदा? साईं डेफिनेटली तव्हां इहो पाण सम्झी सघो था त जिते अगरि मां बि आहियां, मुंहिंजो बैकग्राउंड आहे क्रिकेट, मां पाकिस्तान कलर आहियां, ईअं असां सां जेका ॿिया दोस्त आहिनि, पंहिंजो दादू मां परवेज़ चांडियो आहे लाड़काणे मां, हेॾां अब्दुल हुसैन शाह, हेॾां पंहिंजो जैकाबाद मां दोस्त हुया, खैरपुर जा हुया। त जॾहिं सभु वेठासीं, उस्ताद सुलेमान हुते हुयो, त असां इहो कीअं थी सघे थो त असां जेको आहे उन क्रिकेट जी के बेटरमेंट लाइ या पंहिंजे रीजन खे अॻिते वधण लाइ ॻाल्हियूं न थी हुजनि। डेफिनेटली जॾहिं असां बुगियो साहब खे मुतफ़िक़ा तौर ते न त बुगियो साहब पाण इन शइ जो, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हुन जेको विजन ॾिनो, बेसिकली हुते वेठासीं त असांजी गैदरिंग थी हुयूं, उन में हुन शख़्स जो विजन बि हुई आहे त मां लाड़काणे रीजन खे मथे वठी वञा ऐं जेका मुंहिंजा वास्ता आहिनि, जेका मुंहिंजी विल आहे, जेको मुंहिंजो हिकिड़ो एम आहे त मां जेको हिते इंटीरियर सिंध में छोकिरा रहिजी विया आहिनि या उहे जीअं तव्हां नाला थिया, ईअं इन जे अलावा खोड़ नाला अथव जेका उन मथे उन्हनि जी का दासाई न आहे, मथे नथा वञी सघनि, उनजी अप्रोच न आहे। गेम त मां तव्हांखे ॿुधायो न, पंजाब में तव्हां ॾिसो, खैबर पख्तूनख्वा में, बलूचिस्तान में, सिंध में,
इन में गेम क्रिकेट जेको आहे उहो 4 सूबनि में 5 सूबनि में जेको ठहे थो तव्हां ॿुधायो त तमामु ई ज़बरदस्त तरीक़े सां वेल मैनेज थिए पियो। हाणे उन में प्लेयर जी जेको डिफरेंस हूंदो आहे, मां तव्हांखे टेक्निकली पॉइंट ज़रूरु शेयर कंदुमि, उहो हूंदो आहे 18, 20, 19, 20 जो फ़र्क़ु हूंदो आहे, वधीक न हूंदो आहे। हाणे तव्हांखे जॾहिं कॉम्पिटिशन अचे थो त पोइ तव्हांजा इंटीरियर जा असांजा सिंधी छोकिरा या अहिड़ा प्लेयर हितां उन्हनि जे लाइ मथे अप्रोच ई न आहे जेको हुनखे ॻाल्हाए करे हुनखे ॻाल्हाए मथे वठी वञे। रफ़ीक बुगियो साहब जे अचण खां पोइ अप्रोच थींदी मथे पीसीबी में? डेफिनेटली थींदी साईं, हुनजो पंहिंजो विजन आहे, हुनजा पंहिंजा वास्ता आहिनि, तमामु हिकिड़ो स्पोर्ट्समैन स्पिरिट जो माना हिकिड़ो माइंड थो रखे ऐं हुन सां गॾु असां सभु गॾु आहियूं। हुनजो मक़सदु बि इहो ई आहे त असांजो गॾु हुजणु इन करे ज़रूरी हो, उते ॻाल्हियूं बि इहो थियूं त असांजो टारगेट आहे त लाड़काणे रीजन खे अगरि फर्स्ट क्लास स्टेटस न ॾिनो वियो आहे त असां पंहिंजी म्यार ते, असां पंहिंजी एलियत सां, पंहिंजी एबिलिटी सां उहा जेकी शइ आहे फर्स्ट क्लास स्टेटस आगा मां तव्हांखे रोकियां थो पियो। छा अहिड़ी सिंध जा माण्हू ऐं ख़ासि तौर ते लाड़काणे रीजन जा क्रिकेटर तव्हां मंझां अहिड़ी उमेद करनि त तव्हां अहिड़ी जाखोड़ कंदा जीअं हिन रीजन थियण खां अॻु में ख़ासि तौर ते गुज़िरियल महीने मंझि पाण ॾिठोसीं त सखर जेका क्रिकेट एसोसिएशन हुई ऐं उते जेको माना सेक्रेटरी हो, जीअं उन जे लाइ चयो वियो पए त जेको आहे सो बकोल तव्हांजे त उहो क्रिकेटरनि जे हवाले सां फ़ाइदे में न बल्कि नुक़सान में आहे। उन जे ख़िलाफ़ु हिकिड़ी कैंपेन हलाई, कोर्ट ताईं पहुता। अहिड़े क़िस्म जो जेकॾहिं लाड़काणो रीजन क्रिकेटरनि सां इंसाफ़ नथो करे त छा इहा कंटिन्यूटी हिते बि बरक़रार रखंदव? साईं, मां उते जेका दोस्त वेठा हुया, जेकी मां उते स्पीच कई पंहिंजी हुन गैदरिंग में, उन्हनि सभिनी ॿुधी। मां हुननि खे इहो चयो त जॾहिं अदा तव्हांखे ख़बर आहे त मां प्रेसिडेंट जो उते ते अचूं पिया, हुन में मुंहिंजी बि विल हुई कमु करण जी, ॿिया दोस्त मूंखे आणनि पिया, जंहिंमें परवेज़ चांदी ऐं ॿिया दोस्त बि सभु गॾु हुया। पर उन्हनि असां हिन शइ ते कंप्रोमाइज़ छड़ो इन शर्त ते कयूं त भाउ जेको क्रिकेट जा जेका असांजा अचीवमेंट्स आहिनि उहे अॻिते आंदा वञनि ऐं असां हिन शइ ते कंप्रोमाइज़ करे पोइ हिते था अचूं। त जॾहिं तव्हां सम्झी सघो था त असां पंहिंजी सीटनि जी कुर्बानी ॾियूं था, त तव्हां इहो कीअं सम्झायो। जॾहिं तव्हां पाण मिसाल बि ॾिनी आहे त सखर जी डिस्ट्रिक्ट जेकी इलेक्शन असां खटीसीं, उहा पंहिंजी कुर्बानी ॾेई करे असां खटीसीं। असां कंप्रोमाइज़ उसूलनि ते बि न कयोसीं, असां कंप्रोमाइज़ के ग़लति कम ते बि न कयोसीं। असां जॾहिं इन क़िस्म जा माण्हू इन रीजन में अची विया आहियूं त तव्हां इनशाअल्लाह तव्हां सभिनी खे मां ख़ातिरी थो ॾियांव त अगरि अल्लाह रहम करे अगरि कोई बि दोस्त जेको इन सीट ते आयो आहे या इन सीट ते को न बि हुजे, उनजे पोयां को उन जा को अहिड़ा हुजनि प्रोग्राम जेको इन रीजन खे हाईजेक करे, अल्लाह रहम करे या को ग़लति कमु थिए, इहो मां तव्हां दोस्तनि सां वाइदो आहे त कॾहिं बि उन सिस्टम ग़लति जो हिसो जावेद या उन जी डिस्ट्रिक्ट न थींदी। असां उमेद था करियूं त तव्हांजो वाइदो ज़रूरु वफ़ा जो रूप वठंदो। वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो, असांखे टाइम ॾिनो। जी नाज़रीन, आगा जावेद सखर जे हवाले सां जेको आहे सो वॾो नालो, सखर जे हवाले सां छा बल्कि माना सिंध जो सखर खां जीअं पाण ॾिसूं था पिया ख़ैरपुर ऐं हिननि इलाइक़नि मंझि जेकॾहिं को बि रांदीगर आयो, पाकिस्तान कलर जंहिंखे मिलियो, पाकिस्तान कलर यानी जेको आहे सो क़ौमी टीम में बि शामिलु थियो हो। ऐं वॾी ॻाल्हि इहा त हीअ सखर में जेके बि टूर्नामेंट्स थियनि था उनमें तक़रीबन जेको हिन वक़्तु ॿियो पैनल हो, जिनखे जेको आहे सो हिन वक़्तु उन्हनि पैनल खां ई जेके आहिनि सो खटी करे आया आहिनि उते इलेक्शन जे हवाले सां, उन खां पोइ जेको आहे सो आगा जावेदी आहे जेके उते टूर्नामेंट्स कराए थो या क़ौमी टीम में जंहिं पहुच हासिलु कई, फास्ट बॉलर ऐं वॾी ॻाल्हि इहा त ऑलराउंडर आहे ऐं बहितरीनु बैट्समैन बि आहिनि, तमामु शार्ट रनअप सां जेके आहिनि सो कंदा आहिनि, बॉलिंग कंदा आहिनि ऐं हुनजे बॉल में जेको आहे सो इलाही सारो बाउंस हूंदो आहे। बहरहाल माना आगा जावेद खे त पूरी सिंध जा रांदीगर सुञाणनि था पिया। उन हवाले सां आगा जावेद जो चवणु इहो हो त पाण सिंध जे क्रिकेटरनि खे मायूस न कंदासीं। बिल्कुलु सिंध जे क्रिकेटरनि खे मायूस न करणु खपे, छो त माना रीजन ताईं त घटि में घटि उन्हनि खे राइट्स मिलणु खपनि, पोइ अॻिते जंहिंखे चवंदा आहिनि जंहिंखे पंहिंजा हथ छॾाइनि वारो किसो। पर साॻे वक़्तु लाड़काणे जे लाइ इहो बि चैलेंज हूंदो त जॾहिं जेके असांजा ख़ासि तौर ते क्रिकेट डिस्ट्रिक्ट्स आहिनि, जीअं कश्मीर थो अची वञे या इन खां पोइ जेकाबाद खे सहूलियतूं कोन्हूं, कंबर शहदाद कोट जे हवाले सां जेके आहिनि सो टीमियूं जेके आहिनि रजिस्टर्ड न आहिनि, जिन खे प्लेइंग राइट्स कोन्हनि खे, उन्हनि खे जेको आहे सो हीउ रीजन न रुॻो प्लेइंग्स राइट ॾींदो बल्कि ख़ासि तौर ते जेके माना उहो फीसियूं वरितियूं वेंदियूं आहिनि त रीजन थियनि या जेको आहे सो का डिस्ट्रिक्ट हूंदी आहे उते जेकॾहिं टर्फ विकेट आहे त उते मुख़्तलिफ़ जेके टीमूं आहिनि उन्हनि खां फीस वठी करे पोइ खेॾायो वेंदो आहे। पर हिते हीउ रीजन जेको आहे क्रिकेट खे वधाइण जे लाइ टीम ते फीस वग़ैरह मुक़ररु न कंदो त जीअं जेको आहे सो क्रिकेट अॻिते वधी सघे, वेझी सघे ऐं ख़ासि तौर ते सिमिट विकेट खे ख़तमु करे टर्फ विकेट ते अचनि त जीअं क़ौमी टीम में शामिलु थियण जे हवाले सां पंहिंजी जॻह ठाहे सघनि। लाड़काणे रीजन जे हवाले सां वधीक छा थो थिए पियो ऐं जेको मौक़िफ़ आहे हैदराबाद रीजन जे जेको ऐं असांजे गवर्निंग बॉडी जो जेको हिसो आहिनि मीर हैदर अली टालपुर साहिब जन, उन्हनि खां पुछूं था पिया पर मिलूं था पिया पाण हिकिड़ी मुख़्तसिर साई खां पोइ।
वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सिलसिले खे उतां ई अॻिते था वधायूं जिते पाण छॾियो हुयोसीं ऐं हिन वक़्तु पाण जेको आहे राब्तो कयूं था हैदराबाद में राहत अली ख़ान साहब जिन असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि। अचो त पाण हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। राहत अली साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर, सबसे पहले मैं आपको खुशामदीद कहूँगा अपने प्रोग्राम में। और लाड़काना रीजन के हवाले से हम बात कर रहे हैं। वहाँ पर रफ़ीक बुगियो साहब जो है उसको लाने के लिए मीन के पूरी कोशिशें हो रही हैं। सारे के सारे अज़ला मुत्तफ़िक हो गए हैं। 30 को उनकी इलेक्शन है। आप इस फैसले को कैसे देखते हैं और लाड़काना रीजन बनने के बाद क्रिकेटर्स के हवाले से कितनी मीन के खुशाइन साबित होगा? देखिए जी, ये बड़ी खुशाइन बात है कि लाड़काना को रीजन का दर्जा दिया गया है, लेकिन उससे ज्यादा डिसअपॉइंटिंग बात यह है कि 4 रीजन इन्होंने नए बनाए, लेकिन डोमेस्टिक क्रिकेट में सिर्फ एक रीजन भावलपुर को इन्होंने प्लेइंग राइट्स दिए जो कायदे ट्रॉफी में खेल रही है। और भावलपुर की पोजीशन इतनी अच्छी नहीं है, उसका अभी पॉइंट्स टेबल पर 0 है। अगर इन्होंने रीजन को स्टेटस दिया था तो उसमें तमाम रीजन्स को प्लेइंग राइट्स मिलने चाहिए थे इस सीजन में ही, और उनकी टीमें बनती और वो कायदे ट्रॉफी में या उनके लिए जो दूसरा फॉर्मेट बनाया था उसमें वो पार्टिसिपेट करती तो ज्यादा अच्छी बात थी। लेकिन एक रीजन को प्लेइंग राइट्स देके 3 रीजन्स को प्लेइंग राइट्स ना देना, ये सरासर लाड़काना के साथ जाती है। अच्छा सर, ये जहाँ तक आप कह रहे हैं कि इलेक्शन की बात, बुगियो साहब की जो बात आपने की है, तो ये बुगियो साहब का कभी लाइफ में कोई कंट्रीब्यूशन नहीं सुना है ना देखा है। तो ये सुना ये गया है कि चेयरमैन पीसीबी के कोई करीबी दोस्त हैं या उनकी जानने वाले हैं, तो इनको वहां पे प्रेसिडेंट बनाया जा रहा है। तो मैं समझता हूँ कि हमारा मैंडेट जो एसोसिएशंस का है, वो एसोसिएशन अपना मैंडेट जो है जिन लोगों से वो एसोसिएशन वाले क्लब से एसोसिएशन बनी है और एसोसिएशन क्लब ने उन पे अपना वोट बैंक देकर उनको जो है नॉमिनेट किया है, इलेक्ट किया है। अब उनका फर्ज बनता है कि आगे वो जिसको अपना नुमाइंदा पीसीबी में भेज रहे हैं, क्या वो इस काबिल है कि वो जाके वहां पे लाड़काना की बात करेगा या दोस्तियां निभाएगा या ताल्लुकात निभाएगा। माजी में हैदराबाद रीजन के साथ भी ज्यादतियां होती रही हैं और यहाँ पे जो माजी में नुमाइंदगी होती रही है, उन लोगों ने भी हैदराबाद के लिए आवाज बुलंद नहीं की। अभी हैदराबाद के टैलेंटेड लड़कों को इग्नोर किया जा रहा है, जिसमें शर्जील खान का नाम सरे फहरिस्त है, जो कि मुसलसल 2 साल से परफॉर्मेंस कर रहा है, लेकिन उसको इंटरनेशनल सतह पे अभी तक इन्होंने इंक्लूड नहीं किया है। इसी तरीके से हैदराबाद रीजन में जो ग्राउंड्स है, वो न्याज स्टेडियम जो पूरी दुनिया में क्रिकेट के हवाले से जाना जाता है, और हैदराबाद का नाम अगर क्रिकेट में आता है तो न्याज स्टेडियम की वजह से। राहत अली खान साहब, मैं आपको रोक रहा हूं। आपने बात की शर्जील खान की कि हैदराबाद रीजन के अंदर प्लेयर्स के साथ इंसाफ नहीं हो रहा, तो मैं आपसे क्वेश्चन करने की जसारत करूंगा। अगर हैदराबाद के अंदर आप प्लेयर्स के हकूक की बात कर रहे हैं तो हैदराबाद रीजन से गुलाम यासीन भी खेलता था जिसने डबल 100 मारे थे। इसके बाद हम देखते हैं कि दादू के 4 प्लेयर, उसमें से जो स्पिनर बॉलर हैं वो भी खेलते थे, आपने उनका कोई नाम नहीं लिया। इसके अलावा हम अजीम घुमन की भी बात करेंगे। तो मीन के ये एक बंदे का नाम लेना और दूसरे प्लेयर्स के साथ, या आप कुमार को देख लें, लाल कुमार को जी देखें, बात मैं ये नहीं कह रहा कि अजीम घुमन अच्छा नहीं है, या मैं ये नहीं कह रहा कि गुलाम यासीन अच्छा नहीं है या जाहिद महमूद अच्छा नहीं है। मैं वो बात कर रहा हूँ कि जो टॉप पे पाकिस्तान में सरे फहरिस्त प्लेयर है इस वक्त रन्स में, वो शर्जील खान है। इसलिए मैं कह रहा हूँ कि उसका कोई कंपटीशन नहीं है किसी से। हेलो जी 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 जी, उसका किसी से कंपटीशन नहीं है। और पाकिस्तान को ओपनर की जरूरत है, तो ओपनर में इस वक्त वो सबसे अच्छा टॉप का ओपनर है। सही, मैं उसकी बात कर रहा हूँ। बाकी हमारे जो प्लेयर हैं ये भी परफॉर्म करते हैं, इनको भी मौके मिलने चाहिए। लेकिन अभी मैं बात कर रहा हूँ नेशनल टीम की, कि जिसमें ओपनर्स का प्रॉब्लम भी आता है, तो भी वो पंजाब से या दूसरे शहरों से तो ओपनर्स को ले लेते हैं। लेकिन क्या वजह है कि हमारे सिंध के प्लेयरों को क्यों मौका नहीं दिया जा रहा? सही, क्या क्राइटेरिया इनका क्या है सिलेक्शन का, ये हमें मालूम होना चाहिए, ताकि हम उस तरीके से बच्चों को तैयार करें। जब वो डोमेस्टिक परफॉर्मेंस दे रहे हैं और पाकिस्तान में टॉप कर रहे हैं,
तो फिर उनको मौका ना दिया जाना ये ज्यादती है सरासर। अच्छा, तो आप मैं ये अभी नहीं कह रहा कि और तो सारे प्लेयर अच्छे हैं हमारे, बहुत सारे, लेकिन मैं उस प्लेयर की बात कर रहा हूँ जो इस वक्त पाकिस्तान में टॉप ऑफ द लिस्ट है। अभी आप क्या कहेंगे खास तौर पर लाड़काना के हवाले से कि वहां पर मीन के रीजन ये आगे बढ़ सकेगा, तरक्की होगी, या ऐसे ही होगा जैसे कि मीन पसमानदा इलाकों में होता है और ऐसे ही वो टीमें लोकल लेवल पर खेलती रहेंगी? देखिए, डिपेंड करता है वहां से जो पीसीबी में नुमाइंदगी करेगा, नुमाइंदगी करता है प्रेसिडेंट, चेयरमैन, जो भी रीजन का प्रेसिडेंट होता है। अगर वो चेयरमैन या प्रेसिडेंट की वहां पे कोई से होगी तो वो अपने बहुत सारे काम करा सकता है लड़कों के लिए, ग्राउंड्स के लिए, प्लेयर्स के लिए। लेकिन अगर वो वहां जाके जी हुजूरी करेगा, सिर्फ उनके डिक्टेशन पे चलेगा, उनकी बातें सुनता रहेगा, तो फिर कुछ भी नहीं होगा। लाड़काना में बेपना टैलेंट है, क्योंकि लाड़काना के साथ जो टैग डिस्ट्रिक्ट्स हैं उसमें आपके पास दादू के लड़के भी होंगे, सक्खर के लड़के भी होंगे, शिकारपुर के भी होंगे, जैकोबाद के भी होंगे, खैरपुर के भी होंगे। वहाँ बेपना टैलेंट है, और वो लड़के, उनको अगर मौका प्रॉपर तरीके से मिला और उस टीम को प्लेइंग राइट्स मिले तो यकीनन वो टीम पाकिस्तान में अच्छा परफॉर्म कर सकती है। अच्छा, लाड़काना रीजन को बेहतर बनाने के लिए आप क्या मशवरा देना चाहेंगे? खासतौर पर इनकी 30 को है इलेक्शन, जिसमें रियाज बुग्यो साहब जो हैं वो, उनके सामने कोई भी कैंडिडेट नहीं आया, किसी ने भी फॉर्म फिल नहीं किया। वो इसलिए नहीं आया, मैंने बताया ना कि इस पे वर्कआउट किया है इंटरनली हमारे लोगों ने, जो यहाँ के मैंडेट का सौदा करके आ गए चेयरमैन के पास। तो बेहतर ये है कि हमारे जितने भी वहाँ वोटर्स हैं उनको बैठना चाहिए और ये सोचना चाहिए आपस में से कोई ऐसा कैंडिडेट लेकर जाएं जो वो सही तरीके से वहाँ की नुमाइंदगी कर सके। सही, बड़ी मेहरबानी राहत अली खान साहब, आपने हमें टाइम दिया। थैंक यू, बड़ी मेहरबानी कि आपने हमें टाइम दिया। जी नाज़रीन, राहत अली खान साहब पाण जेके आहिनि सो हैदराबाद क्रिकेट रीजन सां वास्तो रखनि था, तालुक़ रखनि था, उन्हनि सां पंहिंजी ॻाल्हि ॿोल कईसीं। पाण हिन ई लाड़काणे वारे सिनारियो खे ई अॻिते था रखूं पिया जारी, पर वञो केॾा, हुन वक़्तु थियो आहे हिकिड़ी मुख़्तसिर साई जो। मिलूं था हिकिड़ी मुख़्तसिर साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सिलसिले खे उतां ई अॻिते था वधायूं जिते पाण छॾियो हुयोसीं। हैदराबाद रीजन जे हवाले सां सॼा सारा उन जा सरवाण गवर्निंग बॉडी जा मेंबर मीर हैदर अली टालपुर साहब जन पाण सां गॾु आहिनि। अचो त पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। मीर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, राबा ख़ुशि आहियो साईं? सर वॾियूं महिरबानियूं, भलीकार। काफ़ी वक़्त खां पोइ तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे। सभ खां पहिरियों त मां तव्हांजा लख लाइक़ सवें कुर्ब जेको आहे सो तव्हां टाइम ॾिनो। इन खां पोइ मां तव्हांखां पुछणु इहो चाहींदुसि त लाड़काणो रीजन पियो थिए, पहिरियों सॼो कुझु हूंदो हैदराबाद रीजन जे हवाले सां पूरी सिंध अची ॼण त उते गॾु थींदी हुई, ऐं उन खां पोइ हींअर जेको आहे सो लाड़काणो पियो थिए, 6 ज़िला उन में शामिलु पिया थियनि। इलेक्शन 30 तारीख़ ते पई थिए ऐं रफ़ीक बुग्यो साहब खे अॻु में अनाउंस कयो वियो आहे। छा चवंदव तव्हां? सर, रफ़ीक बुग्यो साहब खे ऐं पंहिंजो सेक्रेटरी मंसूर शाह खे दोस्तनि उते नॉमिनेट कयो। इंशाल्लाह इहा बॉडी ठही तयारु थी वेंदी ऐं पाण खे लाड़काने रीजन में फ़ाइदो इहो थींदो जो इंशाल्लाह उनखे फर्स्ट क्लास स्टेटस ॾियारींदासीं, त उन में पाण खे इहो फ़ाइदो थींदो। अॻे सिर्फ़ु पंहिंजे सॼी कराची खे छॾे पंहिंजा 20 छोकिरा खेॾंदा हुआ फर्स्ट क्लास में, हाणे अलहमदिल्ला 40 खेॾंदा। वरी कॉन्ट्रैक्ट जो थींदो त उहो बि 40 जो थींदो। वरी तंहिंखां सवाइ जेको स्टाफ हूंदो जंहिंमें कोच ऐं ॿियो सॼो पहिरां फर्नेलिया जेको हूंदो सो उन में 2 रीजन थींदा, इन में पंहिंजी सिंध खे वॾो फ़ाइदो थींदो सर। अच्छा सर, इन खां सवाइ असां जॾहिं ॾिसूं था पिया त हैदराबाद रीजन जे अंदरि जेको वॾो हिकिड़ो झेड़ा हूंदा, वॾा फसाद टाइप हूंदा, त असांजे रांदीगरनि खे हक़ु कोन थो मिले, असांजे रांदीगरनि जो हक़ु गसत थो कयो वञे। ख़ासि तौर ते दादू जे हवाले सां पाण ॾिठोसीं त काफ़ी माना हू जंहिंखे चइजे त वॾी वेढ़ ॼण त हूंदी हुई। हिन वक़्तु तव्हां छा था सम्झो त लाड़काणे जे अंदरि बि अॻिते हली करे अहिड़ो सिनारियो जुड़ंदो? सर, थियणु त न खपे, छो जो हिकिड़ो क्राइटेरिया हूंदो आहे, तमामु हिकिड़ो आसान तरीक़ो आहे त इंटर डिस्ट्रिक्ट थींदी आहे जंहिंमें उनमें सभु छोकिरा परफॉर्म कंदा आहिनि। पोइ जेके परफॉर्मर हूंदा आहिनि, टॉप परफॉर्मर, पोइ उन्हनि में उन्हनि खे खणंदा आहिनि साईं। तंहिं करे दादू वारनि जी रड़ अॻे बजाई हूंदी जे हींअर बि परफॉर्म कंदा, जे उन्हनि छोकिरा ईंदा असांजा सभु बचा आहिनि, जेके बि अॻे खेॾंदा, ज़ाहिद महमूद खेॾंदो हो, पंहिंजो नूरुद्दीन खेॾियो आहे, वकार खेॾियो आहे, इलाही छोकिरा खेॾिया आहिनि। पोइ जेको जंहिं साल परफॉर्म करे, हिन साल हुन जी लठ हुई शबीर ते, पर शबीर जी बांह बगी पई हुई। सिलेक्टर पुछियसि बाबा तूं खेॾंदे? चई न, मुंहिंजी बांह जेका आहे ख़राबु आहे। उहो ठीकु आहे, हिते त घणी ज़ुल्म हो, पर जेॾी महिल लाड़काणे में हुन नालो बि आयो, पोइ बि मुल्तान वारी जेको मैचूं वग़ैरह उहो न खेॾियो साईं। हाणे हिन में दोस्तनि खे शिकायत न करणु खपे, जेको फिट दोस्त हूंदो उहो ई खेॾंदो न साईं, जेको पाण न खेॾंदो उनखे आऊं ताईं ज़ोरी त न खेॾाए सघंदासीं न सर। सही। अच्छा सर, इन खां सवाइ पाण जॾहिं ॾिसूं था राहत अली खान साहब हैदराबाद जे हवाले सां हिकिड़ो नालो आहिनि, बहरहाल जेको आहे सो उन्हनि जो चवणु इहो आहे त रफ़ीक बुग्यो साहब माना
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे चेयरमैन सां हुनजा ज़ाती वास्ता आहिनि, उनजे करे लाड़काणे रीजन में अणसिधी तरह उन्हनि जो इहो खाको आहे त जेको आहे सो को नतीजो कोन अची सघंदो, या उहे सपोर्ट पिया कनि शर्जील जे हवाले सां त शर्जील खे बि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड में कोन थो कयो वञे, हैदराबाद रीजन खे बि जेतिरो किरदारु अदा करणु खपे उहो न कयो आहे। बचो आहे जेॾीमहिल परफॉर्म कयईं पे त तव्हांखे यादि हूंदो असां सुपर सिक्सिस में हांगकांग में मोकिलियो, ए टीम में सां गॾु मोकिलियोसीं, एशिया कप में मोकिलियोसीं। हाणे हिकिड़े परफॉर्मेंस ते सॼी उमिरि माण्हू कोन खेॾंदो आहे न साईं, ईअं त फैसल इक़बाल वारा आहिनि, ॿिया इलाही सारा आहिनि, खुर्रम मंज़ूर आहे, इलाही पिया परफॉर्म कनि, पर उन मक़सदु इहो आहे त कनि असांजो बचो आहे जेॾीमहिल 2-3 सीज़नूं खेॾंदो असीं बिल्कुलु हुन लाइ विड़ी हुन लाइ हक़ु वठंदासीं, न सिर्फ़ु शर्जील लाइ पर हर उहो बचो जेको परफॉर्म कंदो हुन लाइ असीं विढ़ंदासीं साईं। इहो सर ज़बरदस्त। अच्छा, रफ़ीक बुगियो जे हवाले सां तव्हां छा चवंदो, छो त रफ़ीक बुगियो साहिब जे भला चेयरमैन साहिब जो माण्हू आहे त चेयरमैन सां जेतिरो हुनजो तालुक़ु वधीक हूंदो त ओतिरा फ़ाइदा वधीक वठी सघंदो, हिन में नुक़सानु कहिड़ो असांखे सर? असांजो भाउ आहे, तंहिंखां सवाइ क्रिकेट जे माण्हुनि जे अॻियां हुनखे रखियोसीं, हुननि खे सभिनी खे हुननि सेटिस्फाई कयो, ऐं तंहिंखां सवाइ सभु ज़िला हुन ते मुतफ़िक़ आहिनि, सखर खां वठी वेंदे शिकारपुर जेकमाबाद ताणी, त मूंखे तव्हांखे कहिड़ो इतराज़ हुजणु खपे हैदराबाद वारनि खे साईं? ज़बरदस्त सर, माना इहो आहे तव्हांजो जेको वेत इन सां ई जेको आहे क्रिकेट वधंदी। बहरहाल रफ़ीक साहिब जे हवाले सां को ज़ाती तौर के माना दोस्तनि खे इख़्तिलाफ़ आहिनि, जेकॾहिं क्रिकेट जे हवाले सां ॾिठो वञे ज़रूरी न आहे क्रिकेट बैकग्राउंड जे करे, त पोइ क्रिकेट बैकग्राउंड त चेयरमैन साहिब वीचारे बि क्रिकेट न खेॾी आहे, पर जो उहो हिकिड़ो सुठो एडमिनिस्ट्रेटर आहे, क्रिकेट जे लाइ फ़ाइदेमंद थो साबित थिए, पंहिंजे तालुकात आहिनि सदर साहिब सां, त क्रिकेट खे वधीक फ़ाइदो थो ॾिए न साईं। ॾिसो इंडिया पाकिस्तान जी सीरीज़ थी, ॿिया बि वीचारो कम में लॻो पियो आहे, त ईअं ई जे रफ़ीक बुगे साहिब जा तालुक मथे आहिनि त पाण खे फ़ाइदो आहे न साईं, रुॻो विड़ी त कोन हक़ वठिबा आहिनि न साईं। ज़बरदस्त सर, तव्हां तमामु बहितरीनु ॻाल्हि बिल्कुलु पंहिंजा गॾिजी असीं ॾिसो चेयरमैन असांजो आहे, असीं जेके एसोसिएशनूं आहिनि से बि तव्हांजे पाकिस्तान जो ऐं पंहिंजे सिंध जो आहिनि, त तंहिंजे करे विड़ी गॾिजी न कजे, बाक़ी गॾिजी सॾिजी कमु कंदासीं त इनशाला क्रिकेट खे फ़ाइदो थींदो, ग्राउंड मिलंदा, ॿियूं सहूलियतूं मिलंदियूं, हिन में नुक़सानु कहिड़ो आहे, दोस्त आहिनि पाण में, त चेयरमैन साहिब जो हिकिड़ो को माण्हू दोस्त आहे, असांजो चेयरमैन सां को जहिड़ो त न आहे जो हुन सां विढ़ंदा रहूं सर। तमामु ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि पिया कयो, ऐं इंतिहाई जंहिंखे इन ॻाल्हि खे ई बुनियादु रखी करे माण्हू अॻिते वञी सघंदो ऐं असांजा रांदीगर तरक़ी कंदा। ॾिसो न तव्हां हींअर पाण गड़ी ख़ुदा बख़्शारे ग्राउंड लाइ केॾी अपोज़िशन हुई, पर असां चयो न साईं सिंध में अचे थो भले अचे, ईअं ई ॿिया फ़ाइदा हींअर तव्हांखे ॿी ख़ुशख़बरी ॿुधायां त इनशाला 13 तारीख़ पाण खे मैच मिलियो आहे पंहिंजो अफ़गानिस्तान जो, जेको हैदराबाद ऐं कराची जूं टीमूं गॾिजी खेॾंदियूं इनशाला सर। सर तारीख़ ॿीहर रिपीट कजो। 13 फरवरी ते इनशाला सर, हिकिड़ी नेमतूं आहिनि त माण्हू हासिल करे न सर। बेनता सर ज़बरदस्त, तमामु फर्स्ट क्लास। पर वेंदे वेंदे सर लास्ट में मां तव्हांखां पुछंदुमि त लाड़काणो रीजन जीअं त नओं आहे, रफ़ीक बुगियो साहिब जे हवाले सां बि पहिरें ॾाके ते तमामु घणी जेका हो थिए पई, मुखालफ़त थिए पई, पर हिन वक़्तु जेकॾहिं सिंध जी क्रिकेट में छो त 2 नाला तमामु घणा आम थी पिया आहिनि, ऐं तव्हांजो किरदारु बि रहियो आहे, ऐं सैयद अब्दुल हुसैन शाह साहिब जन जो बि रहियो आहे, ऐं हिन वक़्तु सर ॿियो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त सेवण जे अंदरि जेके 30 टीमूं घुरायूं वियूं आहिनि, जंहिंमें बलोचिस्तान ऐं पूरी सिंध जूं टीमूं शामिल आहिनि, उते ख़ैरनि सां तव्हांजी हैदराबाद जी बि टीम लथी हुई। इहो बि माना हिकिड़ो क्रिकेट जे हवाले सां फारूक सोलंकी साहिब जन जो हिकिड़ो नालो वरी वॾो किरदारु आहे हुन माण्हू जो, ऐं अलहमदिल्ला उते जिन छोकिरनि परफॉर्म कयो त सॼी सिंध ॾिठो आहे उन्हनि खे, त उन्हनि ॾिठो आहे त जेके छोकिरा खेॾिया पिए उहे पंहिंजी मेरिट ते पिए कुॾिया, सम्झो सर। ऐं उन में ख़ासि करे मीर अली ख़ान जेको उते पंहिंजो वॾो फैन फॉलोइंग छॾे आयो आहे, 2 मैचुनि में 100 कयईं, बदकिस्मती सां उन्हनि जी पूरी टीम न हुई, पोइ बि बहरहाल उन्हनि ॾिठो त बाबा मीर हैदर जो पुटु जणे करे न पियो खेॾे, पर बल्कि हू पंहिंजी मेरिट ते पियो कुॾे, जेका हुते रांदि कई आहे सॼी सेवन हुनजी ऐं सॼी सिंध आशिक़ी थी वई हुनजी। जी जी सर, इहे सभु रिपोर्टूं मूंखे मिलियूं आहिनि, उतां जे जेको आहिनि सो ऑर्गेनाइज़र उहे माना वक़फ़े सां पाण खे ॾियनि था पिया, पर लाड़काणे जे अंदरि जेको नओं ई रीजन ठहियो ऐं उन खां पोइ जेको आहे रफ़ीक बुगियो साहिब सख़्तु मुखालफ़त खां पोइ बि जेको आहे सो हिन वक़्तु माना सदारत ते अची विया आहिनि, ऐं मुखालफ़त न कई आहे, कंहिं बि मुखालफ़त न कई साईं, अणसिधी तरह पहिरें ॾाके ते ग्रुपिंग हले पई सर, हलंदो बिल्कुलु हलंदो, उहो ॾिसो जिथे इंसानु हूंदो उते ज़रूरु 2 ठिकर हूंदा ठिड़कंदा, पर उन में जे ग्रुपिंग आहे न उहो जो हुनखे सुजाॻ रखंदा त वधीक बहितर आहे, हुनजी इस्लाह कंदा त वधीक बहितर आहे, भाई हुनजूं टंगूं न चिकिन त बहितर आहे, छो जे हुनजो मौक़ो फुल मिलणु खपे सर। सर लास्ट क्वेश्चन जेको आहे सो हुनखे थोरो मुख़्तसर मूंखे जवाबु ॾिजो त लाड़काणे जे अंदरि जेको नओं रीजन आहे उनखे बहितर करण जे लाइ, रांदीगरनि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ माना कहिड़ियूं तव्हां हुनखे सलाहूं ॾींदो त बहितरीन कीअं थिए? पूरी कोशिशि कंदुसि त हुनखे फर्स्ट क्लास स्टेटस मिले सर। सही, वॾियूं महिरबानियूं सर। बुगे साहिब खे बि मूं चयो आहे त बाबा हींअर चेयरमैन साहिब ते ज़ोर लॻाए जे बावलपुर खे स्टेटस मिली सघे थो फर्स्ट क्लास, असांजो हक़ आहे, असांखे मिलणु खपे।
वॾी महिरबानी सर तव्हां असांखे टाइम ॾिनो जी। नाज़रीन, मीर हैदर अली टालपुर साहब जन पाण सां गॾु लाइन ते मौजूदु हुआ। हुननि वेंदे वेंदे इहा ॻाल्हि कई त जेको आहे सो फस्ट क्लास जो स्टेटस ॾियारण जे लाइ लाड़काणे रीजन जे लाइ भरपूर हू बि कोशिशि कंदा। ऐं हुननि जो चवणु इहो हो त मिड़ई ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे जेकॾहिं रफ़ीक बुगियो साहब लाड़काणे रीजन ते आयो आहे त ज़रूरी न आहे त हू को ज़बरदस्त क्रिकेटर हुजे हा, पर ईअं जेकॾहिं ॾिठो वञे त चेयरमैन PCB उहो बि त को क्रिकेटर कोन हो जंहिंखां पोइ जेको आहे को वॾो को मसइलो थिए हा। बहरहाल नाज़रीन, असां उमेद था करियूं तव्हांखे असांजो अॼु को प्रोग्राम पसंदि आयो हूंदो। इन दुआ ते जिथे हुजो शाल ख़ुशि ऐं सलामत हुजो। पंहिंजे प्रोग्राम जे मेज़बान राय बपड़ खे ॾींदा इजाज़त, मोकिलाणी न आहे। साफ़ सलामत, साफ़ सलामत।